नफ़रत पैदा थे, उन काफ़र सां नफ़रत पैदा थे, शरअन जाइज़ आहे। काफ़रनि मके वारनि नबी साईं खे साहिर चयो, अल्लाह साईं नकल कयो त काफ़रनि साहिर चयो आहे। काफ़रनि मजनून चयो, अल्लाह साईं क़ुरान में नकल कयो त काफ़रनि मजनून चयो आहे। जेको जेको काफ़रनि नबी साईं जे लाइ गुफ़्ता ॻाल्हाया, अल्लाह साईं क़ुरान में नकल कया। मतिलबु कुफ़्र सां नफ़रत ॾियारण जे लाइ काफ़र जे कुफ़्र खे बयानु करण जी इस्लाम में इजाज़त आहे। थोड़ा बेछा थी वेंदो त ॻाल्हाइण में थोड़ी सहूलियत थींदी। परे परे बयान में मजलिस जे आदाब जे ख़िलाफ़ आहे। मां को सवाल कयां थो त नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको कुछ खाईंदा हा, पीअंदा हा, उहो पाक हुयो न या नापाक हुयो? मुंहिंजी आदत आहे त मां 15 मिनट ॻाल्हाईंदुसि त 15 मिनट में 7.5 मिनट तव्हां ॻाल्हाईंदो, 7.5 मिनट इनखे चवंदा आहिनि आलिम वेठा आहिनि, इनखे चइबो आहे तकरार करणु। मां को वाइज़ ई न आहियां, को ख़तीब न आहियां, न मुक़रर आहियां, ठीकु आहे न। मां हिकिड़ो तालिब इल्म आहियां, ख़त्म नबूवत जे सबक़ जो तकरार कयां थो। सिजल ते जी निमाज़ खां पोइ मदरसनि में जेके कुतुब जा मदरसा हूंदा आहिनि न, उहे तकरार कंदा आहिनि। हिकिड़ो सबक़ ॿुधाईंदो, ॿिया ॿुधंदा, वरी ॿियो ॿुधाईंदो, हो ॿुधंदा, पाण में हिक ॿिए खे ॿुधाईंदा। सो तव्हां बि ॻाल्हाईंदा हलो ताकि तव्हांखे बि यादि रहे, मां बि ॻाल्हायां थो ताकि मूंखे बि यादि रहे। सबक़ यादि करणो आहे, पोइ इहो सबक़ यादि करे ॿियनि खे ॿुधाइणो आहे। नबी साईं जेको कुझु खाईंदा हुआ, पीअंदा हुआ, उहो पाक की न नापाक? पाक हुयो। असांजो ईमान आहे नबी साईं जो खाइणु, नबी साईं जो पीअणु, नबी साईं जो उथणु, नबी साईं जो वेहणु, नबी साईं जो निकाह, नबी साईं जूं न्याणियूं, नबी साईं जा पुट, नबी साईं जूं घरवारियूं, नबी साईं जा सहाबा, नबी साईं ते नाज़िल क़ुरान, नबी साईं जो मक्को, नबी साईं जो मदीनो, नबी साईं जो बदर, उहद, हुनैन, तबूक, नबी साईं जा सभई सहाबा, चारई ख़लीफ़ा, नबी साईं जूं न्याणियूं, इहे सभई पाक हुयूं। तव्हां ॻाल्हाईंदव त मूंखे सम्झ में ईंदो त तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झी आहे। हिकिड़ो मौली साहिबु वियो ॻोठ में तकरीर रखणु, घुरायोसि, मौली साहिबु वाइज़ कर। हुन पढ़ियो अल्हम्दुलिल्लाह। चए भाई समझ आई? सभिनी जो हाँ सम्झ में अची वियो। चए बाबा जिन खे सम्झ में अची वियो आहे उन्हनि खे वधीक सम्झाइण जी ज़रूरत कोन्हे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह। माण्हुनि ॻोठ वारनि चयो साहिबु सुभाणे जी राति बि रहो, सुभाणे वरी तो को बयानु कराए। हाणे पाण जी सलाह कयूं त हाणे चवंदासीं त न सम्झियो आहे, न सम्झियो आहे त पोइ माना सम्झाईंदो असांखे। ॿिए ॾींहं तकरीर शुरू कया अल्हम्दुलिल्लाह। अलाह सम्झियो त न साईं न सम्झियो आहे। चइजे अल्हम्दुलिल्लाह न सम्झी आहे, उन्हनि बाक़ी छा सम्झायो? वाह दावाना चयो साईं हाणे सुभाणे हिकिड़ी राति अञा तरसो, सुभाणे वाइज़ कयो। पाण में ॻोठ वारनि सलाह कई, चए बाबा अधा चइजो सम्झियोसीं मुले खे फासाइणो आहे न, ऐं अधा चइजो न सम्झियोसीं, पोइ त आख़िर बयानु कंदो। मौली साहिबु चई राति तकरीर कई अल्हम्दुलिल्लाह। अदा सम्झियो? हेॾां वारो न साईं, हेॾां वारो हा साईं सम्झी वियासीं। चइबा जेके सम्झी विया न, हे न सम्झिया आहिनि, हिनखे तव्हां सम्झायो। आख़िर दावाना त तव्हां त मुंहिंजी ॻाल्हि सम्झंदा न त नबी साईं जो लिबास हर शइ पाक आहे। जंहिं शहर में नबी साईं जी विलादत थी उहो पाक, नबी साईं जा पीउ माउ पाक, नबी साईं जो आदम सां आदम अलैहिस्सलाम ताईं जेको नसब आहे उहो नसब बि पाक, नबी साईं जे उहद जे मैदान में जेके रत जा फुड़ा किरिया उहे बि पाक, ताइफ जे मैदान में काफ़रनि जे तशद्दुद सां जेके नाले पाक रत सां भरिजी विया उहा रत बि पाक, नबी साईं जे अखियुनि मां उम्मत जे दर्द में जेके ॻोढ़ा निकिता उहे भी पाक, नबी साईं जा सजदा भी पाक, क़याम भी पाक, रुकू भी पाक, हर शइ नबी साईं जी पाक आहे। तव्हां असांजो ईमान आहे। तंहिंजे करे असां जॾहिं नालो खणंदा आहियूं त छा चवंदा आहियूं? नबी पाक, मदीनो पाक, क़ुरान पाक, मक्को पाक। इहे नबी साईं जी निस्बत जे करे लॻी आहिनि। वरना रोशनियूं त वधीक न्यूयॉर्क में आहिनि, रोशनियूं ऐं ऊचा शहर त जेके बर्तानिया में ऐं फ्रांस ऐं जर्मनी जापान में आहिनि, पर मक्के सां मुस्लमाननि खे लगाव आहे। छो त मक्के जी निस्बत मदीने वारे सां थी वई आहे। इहा निस्बत हर शइ जी
जेकी आहे हैसियत खे मटाए छॾींदी आहे। हिकिड़ो कुतो रोलू कुतो आहे, पर हिकिड़ो कुतो जेको आहे कि वॾेरे जो आहे त उन कुते खां बि ॻोठ वारा ॾिजंदा बाबा वॾेरे जो आहे। हिकिड़ो दुकानदार जो चौकीदार आहे, हिकिड़ो वॾे ख़ान बहादुर जे दरवाज़े ते बीठल चौकीदार आहे। ॿिन्ही चौकीदारनि जी निस्बत अलॻि अलॻि आहे। जंहिंजी वॾे सां निस्बत उनजो मक़ाम बि वॾो आहे। नबी साईं सां मके शहर जी निस्बत थी त मक्को पाक थी वियो, नबी साईं सां मदीने शहर जी निस्बत थी मदीनो पाक थी वियो, नबी साईं सां अबू बकर जी निस्बत थी सिद्दीक़ अकबर थी वियो, नबी साईं सां उमर जी निस्बत थी फारूक आज़म थी वियो, नबी साईं सां उस्मान जी निस्बत थी ज़िन्नुरैन बणजी वियो, नबी साईं सां अली जी निस्बत थी हैदर कर्रार बणजी वियो, नबी साईं जी मुआविया सां निस्बत थी त सियासत जो इमाम बणजी वियो। इहा निस्बत सभिनी जी किथे आहे? मुहम्मद रसूलुल्लाह सां। असां चऊं था पाक कादियानी छा था चवनि? कादियानी जी किताबनि में लिखियल आहे। असां कोर्टुनि में उहे किताब पेश कयासीं ऐं कोर्टुनि जे जजनि उहे किताब पढ़िया, उन्हनि में हवाला पंहिंजी जज कंहिं बि पार्टी जो हवालो ग़लति नथो ॾेई सघे। ठीक है ना? मां ऐं मौलाना तजमुल साहब हिक जॻह ते वेठा आहियूं, मां चवां साईं मौलाना तजमुल साहब पंहिंजे ख़त में हीअ ॻाल्हि लिखी आहे ऐं मां उहो ख़त मौलाना तजमुल साहब जो अदालत में पेश कयां ऐं अदालत ॾिसे हा भाई वाक़ई मौलाना तजमुल साहब बि चुप रहे त माना इहो ख़त त मौलाना तजमुल साहब जो आहे न। कादियानी जे लाइ असां साईं हिननि असांजे पैगंबर जे लाइ लिखियो आहे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईसाइयों के हाथ का बना हुआ पनीर खाते थे और मशहूर था कि उसमें सूअर की चर्बी मिली हुई होती थी। अस्तगफिरुल्लाह। असां वो किताब कादियानी जो किताब जज जे साम्हूं रखियोसीं, जज ॾिठो कादियानी माठ रहिया, मतिलबु इहो कादियानी जो किताब हुयो। एतिरो वॾो इल्ज़ाम जेको हराम ऐं हलाल जो फ़र्क़ु करण लाइ दुनिया में आयो आहे, जेको नाजाइज़ ऐं जाइज़ ॿुधाइण जे लाइ आयो आहे, जेको रब जी रज़ा ऐं नाराज़गी ॿुधाइण लाइ आयो आहे, 13 सदियुनि खां पोइ हिकिड़ो कादियान जो चूड़ो उथे थो ऐं उहो थी करे मुहम्मद अरबीअ ते सूअर जी चर्बी खाइण जो इल्ज़ाम थो लॻाए। ऐं असांजो मुस्लमान बेख़बर चए थो त साईं इहो बि हिकिड़ो फ़िक़्हु आहे मुस्लमाननि जो, छो त हुनखे इहा ख़बर न आहे। असांजो ईमान आहे उलमाए देवबंद बाक़ी मसलकनि जो भी मुसलमानों जो ईमान आहे। नबी साईं जंहिं धरतीअ ते रोज़े पाक में जंहिं ज़मीन ते नबी साईं जो वजूद मसऊद आराम फरमा आहे, उहा ज़मीन अर्श खां भी वधीक अफ़ज़ल आहे। जंहिंजो ईमान आहे जो बेशक मां चयो न ॻाल्हाईंदा हलो ताकी तव्हां सम्झा त तव्हां सम्झो था। अर्श खां वधीक अफ़ज़ल आहे। अर्श ते रब्बा हिन ज़मीन ते मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। अर्श मखलूक आहे ऐं मखलूक में सब खां वधीक अफ़ज़ल मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात आहे। इहा धरती जंहिं ते नबी साईं जो वजूद आहे, उन जी निस्बत नबी साईं जे वजूद सां थी वई त रुतबे में अफ़ज़ल ऐं आला थी वियो। असां टीवी स्क्रीन ते भी रोज़ो ॾिसंदा आहियूं त अक़ीदत मंदा अखियूं झुकी पवंदियूं आहिनि। असांजे दिलि में हिकिड़ो ख़्यालु पैदा थींदो आहे त रब मदीनो ॾेखार त वञी साईं जे रोज़े ते सलाम पढ़ूं। उहो रोज़ो उहो पैगंबर जंहिं ते तूं कलमो पढ़ मां कलमो पढ़ां, मुस्लमान थियूं, इन कलमे जे करे मरूं, क़यामत जे ॾींहुं असांजी बख़्शिश थिए, जन्नत में असांजे लाइ जन्नत, क़बर में असांजे लाइ जन्नत जा दरवाज़ा खुली वञनि ऐं क़बर खे जन्नत जे बाग़नि में बाग़ बणायो वञे। इहो मोहम्मद जे कलमे जे सदके में आहे, जंहिंजे कलमे जे सदके में असांजूं क़बरूं जन्नत जा बाग़ बणजी वञनि। उन पैगंबर जी क़बर जे लाइ, उन पैगंबर जे रोज़े जे लाइ मिर्ज़ा ग़ुलाम अहमद कादियानी लिखियो आहे नऊज़ बिल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रोज़ो पाक ज़लीला बदबूदार ऐं कीड़नि मकोड़नि जी नजासत जी जाइ आहे। नऊज़ बिल्लाह। एतिरो खबीस कुफर, एतिरो दजल ऐं चए थो अबू बकर उमर इनकी हैसियत क्या है? ये तो मिर्जा गुलाम अहमद कादियानी के जूते का तस्मा खोलने के काबिल नहीं है। तो हदीस रद्दी की टोकरी में फेंकने के काबिल है। कुरान गालियों से भरी हुई किताब है। ऐं असांजो ईमान जो बुनियाद मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कीअं? तव्हां अल्लाह खे ॾिठो आहे? इन ॻोठ जो छा नालो? सतपुड़ी।
सतपुड़ी तो मिलती उनके दवा जो पुराने दौरे में हूंदो हकीम उन सतपुड़ी ॾिनी हूंदियूं के मरीज़ खे तो मशहूर थी वियो त ज़रूरु हूंदी का तारीख़ ताकी कॾहिं बुज़ुर्ग वेठा आहिनि ठीक है ना। सतपुड़ी ॻोठ तव्हांजो असांजो सभिनी जो मुस्लमाननि जो ईमान आहे अक़ीदो आहे त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी मखलूक़ात में अफ़ज़ल आहे। अल्लाह तो अल्लाह आहे न रब रब्बा रब खां पोइ सभु मोहम्मद आहे रब खां पोइ सभु मोहम्मद आहे। वजह तख़लीक़ कायनात फरमाए लौला कलमा खलक़तुल अफ़लाक मुंहिंजा महबूब जे तोखे पैदा करण में हुजे हा त मां ज़मीन ऐं आसमान पैदा न कया हा। ये सॼी कायनात मां तुंहिंजे लाइ ख़लक़ी आहे। असांजो ईमान आहे आदम खां ईसा ताईं 1.25 लाख नबी पंहिंजी उम्मतुनि जा नबी आहिनि पर मुंहिंजे सोणे जा उहे बि उम्मती आहिनि ऐं हमेशह नबीअ जो दर्जो उम्मतीअ खां मथे थींदो आहे ठीक है। ईसा अलैहिस्सलाम जो आसमान ते ज़िंदा आहे न इहो अल्लाह साईं इन नबियनि जी जेकी दुआ हुई त असांखे मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती बणा सभिनी नबियनि जो नुमाइंदो हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे बणाए ऐं पोइ इनखे आसमान ते खणे आख़िर ज़माने में नाज़िल थी करे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमली तौर ते उम्मती हुजण जो सबूत ॾींदो ऐं दीन इस्लाम खे नाफ़िज़ कंदो। असांजो आदियान असांजो ईमान आहे मोहम्मद रसूलुल्लाह हिकु आहे। अल्लाह घणा मोहम्मद रसूलुल्लाह अल्लाह घणा अल्लाह पंहिंजी उलूहियत में हिकु आहे मोहम्मद रसूलुल्लाह पंहिंजी ख़त्म नबूवत में हिकु आहे। अल्लाह जी उलूहियत में को शरीक थिए तॾहिं बि काफ़र मोहम्मद रसूलुल्लाह जी ख़त्म नबूवत में को शरीक थिए तॾहिं बि काफ़र। पर ॾिसो मुंहिंजे रब जे कानून खे जेको अल्लाह जी उलूहियत में कंहिंखे शरीक करे थो उहो सिर्फ़ु काफ़र आहे जहिड़ो रही सघे थो उन सां गॾु कारोबार करे सघे थो पर मोहम्मद रसूलुल्लाह जी ख़त्म नबूवत में को शिरक कंदो अल्लाह उनखे ज़िंदा रहण जो हक़ ई कोन ॾींदो आहे। असां करोड़े मुस्लमान अहिड़ा आहिनि जन जा नाला मोहम्मद आहिनि मोहम्मद नाले जा इंसान करोड़े ठीक है ना पर मोहम्मद जेको मक्की आहे मोहम्मद जेको मदनी आहे मोहम्मद जेको हिजाज़ी आहे मोहम्मद जेको तिहामी आहे मोहम्मद जेको क़रशी आहे मोहम्मद जेको शफ़ीउल मुज़नबीन आहे मोहम्मद जेको शफ़ीउल मुज़नबीन आहे मोहम्मद जेको साक़ी कौसर आहे मोहम्मद जेको शाफ़ी महशर आहे मोहम्मद जेको अबू बकर उमर उस्मान अली सवालात नबियन जो सरदार आहे मोहम्मद जेको फातिमा जो पिदर आहे मोहम्मद जेको आयशा जो शोहर आहे मोहम्मद जंहिंजे सीने खे अलॻि नशर अलॻ में बयानु कयो वियो आहे मोहम्मद जंहिंजे चेहरे खे वज़ुहा में बयानु कयो वियो आहे मोहम्मद जंहिंजे शहर खे लाशूं जहाद बलद में बयानु कयो वियो आहे उहो मोहम्मद गरीब रायो जिफ्ता आदियानी चवंदा न हिकु न आहे मोहम्मद रसूलुल्लाह कीअं बाबा मोहम्मद रसूलुल्लाह चवंदा पहिरियों जेको मोहम्मद आहे जंहिंखे 2 अरब ऐं 40 करोड़ मुस्लमान जंहिंखे मञनि था उहो शान में घटि आहे नऊज़ुबिल्लाह ऐं ॿियो मोहम्मद जेको आहे उहो पहिरें मोहम्मद खां बि वॾी शान वारो आहे। बाबा उहो आहे केरु चयो मोहम्मद फिर उतर आए हैं उर्दू समझदा त आहे दादा मोहम्मद फिर उतर आए हैं हम में और पहले से बढ़कर हैं अपनी शान में पहले मोहम्मद का बड़ी शान वाला मोहम्मद देखना हो जिसने अकमल गुलाम मोहम्मद को देखे कादियान